सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज रिटायर्ड जस्टिस मुशीर आलम खां पोइ रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर बि एडॉक जज थियण खां माज़रत करे छॾी। सिंध जे अॻूणे निगरान वॾे वज़ीर रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि एडॉक जज जो उहिदो क़बूल करे नथो सघां। एडॉक जज थियण क़ानूनी अमल आहे ऐं उन में को बि ऐब नाहे। 16 जुलाई ते सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज रिटायर्ड जस्टिस मुशीर आलम एडॉक जज थियण खां माज़रत कई हुई। जुडिशियल कमीशन ॾांहुं लिखियल ख़त में मुशीर आलम चयो हो त एडॉक जज तौरु नामज़दगी बाद सोशल मीडिया ते जेका मुहिम शुरू कई वई उन सां शदीद मायूसी थी। हाणोकी सूरतहाल में एडॉक जज तौरु कमु करण खां माज़रत कयां थो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां एडॉक जजिस जी मुक़ररी लाइ 4 रिटायर्ड जजिस जा नाला तजवीज़ कया हुआ। तजवीज़ कयल जजिस में रिटायर्ड जस्टिस मुशीर आलम, रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर, रिटायर्ड जस्टिस मज़हर आलम मियां ख़िल ऐं जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद शामिल। ज़रियनि मूजिब जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद ऐं जस्टिस रिटायर्ड मज़हर आलम मियां ख़िल एडॉक जज तौरु मुक़ररी लाइ राज़पो ज़ाहिर करे चुका आहिनि।